हिते असांजो जेको एसपीओ जो प्रोजेक्ट हले थो उन में 3 असांजा ज़िला आहिनि, जंहिंमें हैदराबाद आहे, बदीना ऐं टुंड मोहम्मद ख़ान आहे। उन में डिफरेंट असांजूं एक्टिविटीज़ आहिनि जेके रिलेटेड आहिनि विथ एग्रीकल्चर एंड लाइफ स्टॉक। त हिते असां हींअर जेको आहे लाइफ स्टॉक जे हवाले सां कमु करे रहिया आहियूं। ही कैंप जेका हिकिड़ी लॻाई आहे लाइफ स्टॉक खाते जे सहकार सां। उन में जेके बि जानवर अचनि था उन्हनि जी वैक्सीन कई वञे पई ऐं उन्हनि खे जेको ट्रीटमेंट बि आहे उहो प्रोवाइड कयो वञे पियो। उन्हनि खे जेके दवाऊं वग़ैरह आहिनि उहे बि मुफ़्त में ॾिनी वञनि पियूं। डॉक्टर्स जेके आहिनि उहे उन्हनि खे असिस्टेंसी पंहिंजी जेका आहे उहा प्रोवाइड करे रहिया आहिनि। त इन में इहो आहे त हूअं जेकॾहिं किथे डॉक्टर्स जी टीम नथी रसी सघे त हीअ असां जेको आहे उहो पंहिंजे सहकार सां ई जेको करायो आहे। त जिते गवर्नमेंट जी टीम नथी रसी सघे त उते असां रसी करे उन्हनि खे इंगेज करे ऐं पंहिंजो जेको आहे हिते कैंप जेका आहिनि उहा लॻाई आहे। हिन मां इहो आहे त ॻोठाणा जेको आहे उन्हनि खे फ़ाइदो थींदो। हुननि जी जेके बि बीमारियूं आहिनि जेके टाइम नथियूं ॾियनि, सडन डेथ कनि थियूं, त उन खां बचाव जा जेके टुका लॻनि था त प्रिवेंशन उन्हनि जी थी वञे थी। जानवर जेको ऑनर आहे उन खे लॉस खां उहो बची थो वञे न। त उन्हनि जो जेकॾहिं हिकिड़ी बुफेलो आहे उन जी जेका अॼुकल्ह ॾिसोसि त क़ीमत जेका 1.5-2 लख थी वई आहे। जेकॾहिं सडन उन जी डेथ थी वञे थी त उनखे ॾाढो इकोनॉमिक लॉस थिए थो न। तंहिं करे जेकॾहिं उनखे पहिरीं ई बचाव जा टुका लॻल हूंदा त हुननि में उहा डिज़ीज़ नथी थिए। उन खां अलावा डॉक्टर्स जी फ़ीस जेका उहा वधीक थिए थी। हींअर ई डॉक्टर्स आहिनि उहे जेका मुफ़्त में जानवरनि जो इलाजु थी रहियो आहे, उन्हनि जूं दवाऊं जेके उन्हनि खे मुफ़्त में थी रहियूं आहिनि। त इहो बि जेके ऑनर्स आहिनि उन्हनि जे लाइ इहो फ़ाइदे जी ॻाल्हि आहे। असां जेको आहे उहो लाइफ स्टॉक जे हवाले सां जेके फीमेल बेनिफिशरीज़ आहिनि उन्हनि जी सिलेक्शन कई आहे। उन्हनि खे असीं डायरेक्ट ग्रांट ॾी ऐं जेको सपोर्ट बि करे रहिया आहियूं त जीअं उन्हनि जी इकोनॉमिक एम्पावरमेंट थिए ऐं हू पंहिंजो जेको घर आहे उहो सुठे तरीक़े सां जेको हलाए सघनि। ईअं ई असीं ज़राअत में बि हुननि खे सपोर्ट करणु वञूं पिया। क्राइटेरिया इहो आहे त जेकॾहिं अगरि लाइफ स्टॉक जे हवाले सां ॾिसूं त इन जो इहो आहे त माना उहे फीमेल्स आहिनि जंहिंखे चौपाए माल ते माना हू पालण जो एक्सपीरियंस हुजे, हू पंहिंजे जानवरनि जी सुठी तरीक़े सां सार संभाल करे सघनि थियूं। हुननि खे ख़बर आहे त उन्हनि जो जेको वथाण आहे उहो कीअं हुअणु घुरिजे, उन जी खाद खुराक जो ख़्यालु कीअं रखिजे। त उन्हनि फीमेल्स खे असां ॾियूं था ऐं उहे आहिनि जेके जंहिंजो पंहिंजो NIC होल्डर हुजे, उन्हनि जी फैमिली में जेको उन्हनि जा ॿार हुजनि जंहिंजो मुस्तक़बिल जेको आहे उहो सुधरी सघे। जेकॾहिं ॿकरियूं वग़ैरह आहिनि उन्हनि जो हू खीर वग़ैरह जेको आहे न वापराए सघनि। छो जो तव्हां ॾिठो हूंदो त जेको गोट जो मिल्क आहे उहो जेको आहे ॾाढो हेल्दी थिए थो न, ऐं इन खे ह्यूमन मिल्क सां मुशाबियत ॾिनी थी वञे। त उन में ॿारनि में जेका आहे हींअर मेल न्यूट्रिशन अचे थी पई त उनखे बि ओवरकम करे थो सघिजे उन सां।